ताला सही समझता फरमाया था हुकूक बिल किस्मन जा आहिनि हिकिड़ा आहिनि हक़ अल्लाह जा ॿिया आहिनि हक़ बाननि जा। असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेकी शरीयत ॾिनी आहे क़ुरान हदीस में जेको असां बुज़ुर्गनि सम्झायो आहे त ॿिन्ही जा हक़ जेको अदा कंदो इहो कामिल मोमिन आहे, इहो बसि मरण जी देर आहे सिधो जन्नत में। पर जे अल्लाह जा हक़ अदा नथो करे उन्हनि में कोताही थी वियसि तौबा करे तो सची दिल सां माफ़। फर्ज जेकॾहिं रहाया अथई त फर्ज़नि जी अदायगी करे कज़ा करे नमाज़ूं रहिजी वियूं अथसि, रोज़ा रहिजी विया अथसि, हज रहिजी वियो अथसि, ज़कात रहिजी वई अथसि, उहो अदा कंदो सज़ा न मिलंदसि। बाक़ी जेकॾहिं बाननि जा हक़ आहिनि त सवाइ अदा करण जे माफ़ न थींदा। सोणे मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो साहबनि खां पुछा कयो त सुञो केरु आहे, ॿुधायो सुञो केरु आहे? जैसे सुञो त उहो आहे जेके माल दौलत न हुजे, मिस्किन हुजे, गरीब हुजे। नबी साईं फरमाया मां इहो नथो चवां, मां चवां तो आख़िरत में सुञो केरु हूंदो? जैसे सम्झायो अल्लाह व रसूल आलम, तव्हां सम्झायो सही असां ख़बर न आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सम्झायो साहबनि खे त उहो आहे सुञो जेको हितां त नेकियूं जाम खणी हले भरियल हले पर उते माण्हुनि जा हक़ निकिरी पवनि। माण्हुनि जा हक़ उते छा ॾींदो साईं? उते हूंदो माल दौलत, उते त कुझु न हूंदो न, नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो, हर को चवंदो त मूंखे नेकी मिले। त पोइ उनखे उन जूं नेकियूं उन नेक माण्हू खां जेको भरिजी करे नेकियुनि में हलियो आहे हक़दारनि खे नेकियूं ॾिनियूं वेंदियूं। अथवा दौलत त इहा नेकी आहे न जंहिंखे असां नथा सम्झूं कुझु बि। भिटाई साईं खे मञींदा हो? भिटाई साईं छा चयो आहे? पोखणी थी त पोख न त वेंदई मुंद चढ़ी, पाणी थींदो पोइ रो सड़ी थींदई सोक, उते लुणंदो पियो लोक, तूं सिकंदे हिकिड़े संग खां। अदा ज़मीन त वरिती सही, हाँ साईं ज़मीन वरिती सही, मां साईं 100 जरेब ज़मीन वरितमि, हलो साईं सेठ थी वियुसि। हाणे 100 जरेब मां जेको आहे पोख न कयां कुझु, पोइ दुनिया जेको माण्हू चवंदो त इहो सियाणो आहे। अड़े वरिती अथई हेॾी मिल्कियत जेको आहे सीड़ाई अथई, उहो पोख नथो करे, महिनत नथो करे, बिज नथो आरे, हर नथो ॾियारे, पाणी नथो ॾे, पोइ मूंखे को सियाणो चइबो? अदा कलमो पढ़ियो अथव ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं दिलि में बि उनखे जाइ ॾिनी अथव, उनजे ॾसल हुकुमनि जे ख़िलाफ़ नथा कयो पिया या मुनकिर न आयो कलमे पढ़ण खां पोइ त इहो माण्हू जन्नत उनजे लाइ ज़मीन अलाट आहे। हाणे निमाज़ पढ़ंदो, रोज़ा रखंदो, हज कंदो, ज़कात ॾींदो, नेकी ऐं ख़ैर ख़ैरात जा कम कंदो, उनजे लाइ बाग़ लॻंदा वेंदा। जीअं ॿुधियो अथव उलमा खां नबी साईं फरमाया सुभान अल्लाह, सभु चओ सुभान अल्लाह। जेको दिलि जे इख़लास सां हिकु दफ़ो चए थो अल्लाह ताला जन्नत में अहिड़ो वण थो तयारु करे जो 100 साल सुठो अरबी घोड़ो तेज़ भॼंदड़ उनजे छांव में डुके, छांव ख़तम न थिए। केतिरा दफ़ा आसमान लाइ चई सघूं था? हाँ बहलूल बुज़ुर्ग ॿुधियो अथव? बुज़ुर्ग असां बा बुज़ुर्ग, असां अल्लाह खे मञूं था, अल्लाह जे रसूल खे मञूं था, साहबनि खे मञूं था, इमामनि खे मञूं था, अहल बैत खे मञूं था, औलिया अल्लाह खे बि असां मञूं था। अल्लाह जा वली पंहिंजी जाइ ते हक़ आहिनि, बरहक़ आहिनि, उन अल्लाह जो रस्तो ॿुधायो आहे। अल्लाह जे वली जी माना छा आहे? अल्लाह जो दोस्त न, अल्लाह ताला हुकुम मञण वारो न। पोइ उन्हनि अल्लाह खे राज़ी कयो आहे, असां उनजी पैरवी कयूं न, किरण खां घुरूं। भिटाई साईं छा चयो? अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, असां चवंदा फिलाणो मालिक आहे। भिटाई छा थो चए? अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, सॼी दुनिया जी बादशाह केरा, मालिक केरा? धणी जी माना छा? मालिक। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो सारा है सच्चो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ो जोड़ जहान जी, जोड़ो जोड़ जहान जी केर थो करे? हाँ अल्लाह तो करे। भिटाई साईं त असांखे अल्लाह जो रस्तो ॿुधायो। अल्लाह ताला प्यारे रसूल पंहिंजे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो कुल हादिही सबीली अदउ इलल्लाह। नबी साईं जो रस्तो ॿुधायो, क़ुरान जेको ॿुधायो ए प्यारा दुनिया खे ऐलान करे ॿुधायो त मुंहिंजो रस्तो ही अथव। कहिड़ो? अदउ इलल्लाह, मां अल्लाह जे तरफ़ तव्हांखे सॾियां थो, पर सिर्फ़ मुंहिंजो न, अना व मन इत्तबानी, मां ऐं मुंहिंजा सभु ताबेदार क़यामत ताईं अचण वारा, उन्हनि जो रस्तो कहिड़ो आहे? कंहिंजे तरफ़ सॾनि? अल्लाह जे तरफ़ सॾनि। वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। इन खां वधीक सुहिणी कंहिंजी ॻाल्हि हूंदी जेको कंहिंजे तरफ़ सॾे, अल्लाह जे तरफ़ सॾे ऐं चवे त मां मुस्लमाननि मां हिकिड़ो आम मुस्लमान आहियां। वॾाई बि न करे थी त मां सॼा थो त मां दाई थियुसि, वॾो जेको आहे तकबुर करे, न न। भिटाई साईं छा चयो? अखर पढ़ अलिफ जो, ॿिया वर्क सभु विसार। अलिफ जो अल्लाह अल्लाह अल्लाह, छा पढ़ंदा? गैरुल्लाह गैरुल्लाह पढ़ंदा या ॿिए कंहिंजो नालो पढ़ंदा? अखर पढ़ अलिफ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार। पन्ना पढ़ंदे केतिरा? अगरि असां जे हिते तव्हांजे पन्ने आकल में हिकिड़ी
मजलिस थी, मजलिस सादात किराम माना सैयद सगोरन जी मजलिस ख़ुसूसी सैयदन सगोरन के घुरायो, अमरोटन के, घोटकी वारन के, बचल शाह वारन सैयदन के, बुखारी जीलानी सब सैयद गॾु थिया। पोइ हुते साईं अब्दुल समद साहब जिन जो फर्ज़न साईं ग़ुलामुल्लाह साहब अजीब ॻाल्हि ॿुधायूं। साईं जन फरमायो त साईं हम्मादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मां किताब भी पढ़िया हम, ठेड़ी मदरसे में पढ़ाईंदो भी हुयुम, पर जॾहिं साईं ताजमून शाह अमरोट वयुम त ॿियो दफ़ो कलमो भरे करे मां मुस्लमान थियो। इहो अल्लाह 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 वारनि अल्लाह अल्लाह सेखारियऊं। पढ़ियल त सभु कुझु, हाँ अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार। पोइ जॾहिं साईं अमरोटी वटि विया अल्लाह अल्लाह साईं जन छा चवंदा, मस्जिद में वेंदा, साईं जन जा फ़कीर ॿुधाईंदा आहिनि त साईं जन चवंदा जमायत क़यामत जॾहिं हिकिड़ी मुंहिंजे लाइ शाहिदी ॾिजो त हिन असां फ़कीर खे मस्जिद में वेठे ॾिठोसीं। हाँ मस्जिद सां ताल्लुक़, अल्लाह जे घर सां ताल्लुक़, अल्लाह वारनि जा कम इहे। पोइ हिकिड़ो ॿिए क़िस्म जे फ़िरके जो शाह साहब सैयद सगोरो साईं जन वटि आयो। पुटनि को वीचारे खे तकलीफ़ ॾेई करे कढी छॾियो। चइसे मूंखे सुञाणियो था? चए अदा मां नथो सुञाणियां। चइसे मां सैयद आहियां, नबी साईं जी आल आहियां, मां पंहिंजो घर सम्झी करे हाले शरीफ़ आयो आहियां। साईं जन पंहिंजी चादर जेको आहे खणी करे ॾिनसि मुसले ते, साईं हिते मुसले ते वेहो, पंहिंजी चादर विछाए करे ॾिनोसि। हे चवंदा आहिनि सैयदनि खे न मञींदा आहिनि, असां पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि कयूं था। हुयो बि ॿिए फ़िरके जो शीए तबके जो उहो सैयद, पुछा करे ॾिसो हाणे बि दरगाह वारो साईं ग़ुलामुल्लाह साहब ॻाल्हि करे बि मस्जिद में बीह करे, गोल मस्जिद आहे न ख़ैर तव्हांजे पन्याकल में, उते बि साईं मिंबर ते ॻाल्हि कई। रस्ते में साईं जन जो जेको आहे हुजरो हो, घर खां ईंदा हुआ विच में हुजरो, मस्जिद अचनि बि विच में हुजरो, घर ॾे वञनि बि विच में। साईं जन उन खां पुछा बि कनि। साईं जन उनखे हुको बि पुट खे चयूं, पुट हुके जे लाइ हिन खे पंहिंजो किरड़ जा छा चइबा आहिनि टांडा जेको आहे करे ॾे त इहे देरि ताईं हलंदा आहिनि। हुको बि तूं ठाहे ॾे, पुट खे चयूं साईं महमूद असन खे, वॾो जेको साईं जन जो पुट हो। पोइ हिकु दफ़ो साईं जन खां पुछा करणु विया, चइसे अञा मूंखे जेको आहे कोन ठाहे ॾिनो अथऊं हुको। त पुट खे घुराए करे चई बाबा तूं नथो ठाहे ॾे साईं खे, त मां जेको आहे पाण हुको साईं खे ठाहे। साईं हम्मादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह जंहिंखां पुछा कई माण्हुनि त साईं ताजमून शाह अमरोटी वटि केतिरा काफ़र मुस्लमान थिया, तव्हां वटि त को हिकिड़ो मुस्लमान न थियो आहे। त साईं जवाबु छा ॾिनो ख़बर अथव? चए पुट मां मौलवी घणा मुस्लमान कया आहिनि। हा मुस्लमान इन जो नालो न आहे, मुस्लमान इहा आहे त पंहिंजे कंध खे झुकाए अल्लाह ताला जे साम्हूं, पंहिंजे नफ़्स खे मार, पंहिंजे नफ़्स जी काई हैसियत न हुजे, पाण खे फ़क़ीर सॾींदा हुआ साईं। साईं ताजमून शाह अमरोटी जूं करामतूं ॿुधियूं अथव न? माण्हू चवंदा आहिनि करामतुनि जा मुनकिर आहिनि। असां मुनकिर जे मथां लानत कंदा आहियूं, इनकार करण वारो, पर क़ुरान हदीस जो इनकार जेको करे त उहो मुनकिर न आहे। हाँ तव्हां जेको पंहिंजो सम्झो, पंहिंजी ॻाल्हि कयो त उनजा मुनकिर काफ़िर थोरी थींदा। मुनकिर आहे क़ुरान हदीस जो जेको मुनकिर आहे। अल्लाह ताला जे क़ुरान में अल्लाह ताला जी वलियनि जूं करामतूं ज़ाहिर आहिनि, साबित आहिनि। वलियनि जूं करामतूं, नबियनि जा मौजज़ा पर हक़ ने क़ुरान बयान कयो आहे। पर क़ुरान इहा बि ॻाल्हि बयान कई आहे त उन्हनि में ताक़त उन्हनि जी पंहिंजी न आहे, पंहिंजी ताक़त आहे उन्हनि जी। हाँ अल्लाह जे नबी जे साम्हूं ॾिसो 100 साल ताईं हिकु जाइ ते जो वेठो त 100 साल ताईं अल्लाह ताला जो क़ुरान चवे थो मां अल्लाह ताला फरमायो त मां उनखे मौत ॾेई छॾी। 100 साल मरण खां पोइ वरी जहिड़ो थिए या मौजज़ो न चइबो नबी जो। हाँ सही, को माण्हू हिते ॾिठो आहे तव्हां त वरी जहिड़ो थियो हुजे, इहो मौजज़ो आहे हुनजो। वरी गॾ हुनजो मोल हुनजे साम्हूं जेको आहे परे खां हॾा जेको आहे मिली विया, गोश्त चढ़ी वियो, गॾ हिंग करे मैदान में अची वियो, जहिड़ो थी वियो, इहो मौजज़ो न चइबो हुनजो। पर खाधो पीतो 100 साल गुज़री वियो, उन में को फ़र्क़ु ई न आयो, साॻो ख़राबी न थिया, इहो मौजज़ो न आहे। ये सभई मौजज़ा जॾहिं अल्लाह जे नबी जे साम्हूं थिया, ज़ाहिर थिया, मुस्लमानों जो क़ुरान हथ में आहे, पढ़ी ॾिसो पाण छा ॾिसी करे छा थो चए, क़ाल अअलमु अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। हाणे मूंखे वधीक यकीन थियो त अल्लाह ताला हर शइ जे मथां क़ादिर आहे। त इहो मौजज़ो कंहिंजो थियो? अल्लाह जे नबी जो थियो। ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायांव, ॾिसो पंहिंजी जान सां ताल्लुक़ आहे हिकिड़े मौजज़े जो, 100 साल खां पोइ ज़िंदा थियो आहे। क़ुरान चवे थो त अल्लाह ताला पुछा कसि क़ाल कम लबिस्त, प्यारा उज़ैर ख़बर तरे केतिरो टाइम रहियो आहे? छा साईं क़ुरान शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि कोन? क़ाल कम लबिस्त, ए प्यारा केतिरो टाइम रहियो आहे? छा चई? लबिस्तु यौमन औ बाज़म, चई हिकिड़ो ॾींहुं रहियो आहे या ॾींहुं बि पूरो न, छो त आयो हुउमि त सिज थोरो मथे हो, हाणे वञ माना उथियो आहे त हाणे सिज जेको आहे थोरो अञा लथो न आहे, त माना पूरो ॾींहुं बि न थियो। माना इन में बि हुन खे शक पियो त अलाए मतिलबु कूड़ न थी वञे, हिन करे चईं पूरो ॾींहुं न, छो त पूरो ॾींहुं त तॾहिं थियो जॾहिं इहो सिज ओड़ी महिल उभरे लहे, त पूरो ॾींहुं तॾहिं थियो न। अल्लाह जो नबी गुनाह जे इरादे खां बि पाक आहे, क़ुरान ते हथा मुस्लमानों असांजो अक़ीदो इहो आहे।
अल्लाह जे नबी गुनाह कंदो आहे गुनाह करण त पंहिंजे आयत पर गुनाह जे इरादे को बि पाक उज़ैर अल्लाह जो नबी आहे मुस्लमान मोजज़ो जो ज़ाहिर थे तो 100 साल को पोइ अल्लाह ताला वरी ज़िंदगी ॾेस तो जियारे करे पुछा तो करे त प्यारा उज़ैर केतिरो टाइम रहियो आहे चईसि हिकिड़ो ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो पोइ अल्लाह ताला छा चयुसि काल बल बिस प्यारा तू हिते 100 साल रहियो आहे पंहिंजी जान जी ख़बर पियसि हाँ हिते त शाहबाज करे परवाज़ ते ॼाणे राज़ दिलां दे कुरान चवे तो इन्नल्लाह अलीमुम बिज़ाति सुदूर बेशक अल्लाह अकेलो जेको आहे हर सीरनि जे राज़नि खे ॼाणे थो हिते असांजे मुर्शिद जे ॿिली खे बि ख़बर पए थी ग़ैब जी हिन बि नथा मञनि कुल ला यालमु मन फिस समावाति वल अर्दिल गैब इल्लल्लाह कुरान चवे तो आसमान ऐं ज़मीननि में आलिमुल गैब जेकॾहिं आहे त अकेलो अल्लाह जी ज़ात आहे पर नबी साईं को मथे आहे कोई अल्लाह ताला प्यारे पैगंबर के मुसलमानों हुक्म तो करे कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला दर्रन इल्ला मा शा अल्लाह ए प्यारा दुनिया के ऐलान करे बुधाए त मां पंहिंजी जान जो न ज़र्रे नुक़सान जो मालिक न ज़र्रे नफ़े जो मालिक मगर जेकी अल्लाह घुरे हाँ गाड़ियों असां कोन ॾींदासीं बा कुरान ॿुधायूं था पोइ कुरान तव्हांखे सम्झ में न अचे तव्हांजी मर्ज़ी गाड़ी गार हितो इंशाअल्लाह हिन स्टेट तो कुरान पाक साम्हूं रखियो आहे गार मिलंदी साईं अब्दुल्ला शाह जे पुटनि खां वञी पुछा कयो किताब हाणे बि असां वटि पिया आहिनि मोए जे मथां कूड़ वो तो दुनिया के खबर आहे जंहिं जाइ ते इहा ड्राड़ हणबी आहे उते ओ तो इलाइक़े खां पुछा कयो साईं किताब छॾे भॼी वियो या पाण जेको आहे भॼी करे हलिया विया हाँ साईं मोए जे मथां कूड़ हणे त उनखे माण्हू छा करे बराबरि थियो न साईं अल्लाह ताला सही सम्झ था फरमाए अदा हिकिड़ा आहिनि अल्लाह जा हक़ अल्लाह ताला जा हक़ सच्ची दिल सां दुआ घुरदो तौबा कंदो माफ़ करे छॾेसि अल्लाह ताला अदायगी लाज़िमा फर्ज़न जी ताकि सुनतूं रहिजी बाबा उन्हनि जो अल्लाह ताला पुछाणो न कंदो ॿिया आहिनि माण्हुनि जा हक़ उहे जेसि ताईं अदा न कंदो या माफ़ न कंदुसि पोइ इन जे करे उहे हक़ जेको आहे अल्लाह तबारक व तआला क़यामत जी वठण खां सवाइ न ॾींदुसि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो नेकियूं हुंदियूं सॼियूं हक़दारनि में विराइजी वेंदियूं अञा हक़दार साईं मूंखे गार ॾिनी आहे साईं यादि अथव न लफ़्ज़ नबी साईं पुछा कई सुञो केरु आहे नबी साईं फरमायो त सुञो इहो न आहे जेके माल दौलत न हुजे सुञो उहो आहे जेको हितां त भरिजी नेकिन सां हले पर आख़िरत में उनजा हक़दार निकिरी पवनि साईं मूंखे गार ॾिनी साईं मूंखे चंबो साईं मुंहिंजा पैसा खाधाई नेकियूं सभु ख़तम थी वियूं हाणे पोइ अल्लाह ताला छा कंदो उन्हनि हक़दारनि जा गुनाह खणी उनजे मथां जेको आहे सतीदो हाणे आयो नेकिन सां भरिजी उते गुनाह खणी करे सिधो जनम जे हवाले अदा ईअं न थिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजा हक़ माफ़ कंदो ॿारनि जा हक़ माफ़ न कंदो थो करे पियो शहीद जेको अल्लाह जे रस्ते में कुस्सी थो वञे हिन खां वधीक कुर्बानी आहे पर अल्लाह ताला चए थो मां पंहिंजा सभु ॾोह माफ़ कयामांसि मरण सां पर ॿारनि जा हक़ माफ़ न कंदोमांसि ॿारनि जा ॾेई माफ़ ॿई जेको आहे करे अल्लाह ताला हिननि आयतुनि जे अंदरि मुख़्तसिर तरीक़े सां बसि मां तर्जुमो अर्ज़ु रखंदुसि टाइम बि थियो त ए ईमानदारो ला यसर क़ौम मिन क़ौमिन का बि क़ौम हिकु ॿी क़ौम खे घटि न सम्झे क़ौम हिकु क़ौम खे घटि न सम्झे माण्हू हिकिड़े माण्हू खे घटि सम्झे इन मों त जॾहिं हिकिड़ो वॾो जथो आहे जॾहिं ॿिए खे जथे खे घटि न सम्झणु घुरिजेसि त पोइ माण्हू त उनजी त हैसियत बि न आहे न जॾहिं वॾे माण्हू घणे जथे खे बि हक़ न आहे त नंढे माण्हू खे त हक़ अञा वधीक न आहे न फरमाई त का क़ौम खे क़रीब आहे जो उहे भला हुजनि अल्लाह वटि हिननि खां कहिड़ी ख़बर हिकिड़े अल्लाह जे वली जी ॻाल्हि ईंदी आहे उस्ताद मुफ्ती ग़ुलाम क़ादिर रहमतुल्लाह ठेड़ी वारा ॿुधाईंदा हज़रत अदीब न हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह जो वली गुज़रियो आहे पोइ घाणे वारे जे साम्हूं गुज़र कंदो हो पोइ रोज़ानो घाणे वारो चवेसि त ओ अदी ओ बिशर तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे मुंहिंजे ॾांद जो पुछ भलो रोज़ानो अल्लाह जे प्यारे बाने खे चवे कॾहिं बि अल्लाह जे वली हुनखे जवाब न ॾिनो जॾहिं मौत जा आसार शुरू थिया अल्लाह ताला जे रहमत जा फ़रिश्ता बुज़ुर्ग ॾिठा होश हुयुसि वारिसनि खे चई अदाए मां करामत थो ॿुधायां अल्लाह जे वली जी चवंदा आहिनि करामत खे न मञींदा आहिनि करामत ॿुधायांव थो जॾहिं मरण जो टाइम वेझो आयो होश हो बुज़ुर्ग खे चई जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजे जनाज़े खे खणी हलो मन गुस्ल ॾियारे कफ़न ॾियारे जनाज़ो पढ़ी जॾहिं क़ब्रिस्तान ॾे खणी हलो त रस्तो उहो घाणे वारे वारो वठंदो जेको घाणे वारो चवंदो हुउसि त तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे मुंहिंजे ॾांद जो पुछ भलो उन रस्ते सां हुननि चयो ठीकु आहे साईं खे गुस्ल ॾियारियूं कफ़न ॾियारियूं जनाज़ो पढ़ी करे रस्तो क़ब्रिस्तान मां उहो वरितऊं जीअं हाणे ॿ रस्ता हीअं बि वञनि था हीअं बि पर उहो साईं जो चवणु हो बसि वसियत हुई उते घाणे वटि जॾहिं जनाज़ो पहुतो त उते घाणे वारे खे चवे थो मैयत इहो उन करामत आहे अल्लाह वारे जी पर अल्लाह थो ॻाल्हाएसि अल्लाह ताला कंहिंखे बि ॻाल्हाए बुंड खे ॻाल्हायो अल्लाह ताला बाक़ी हो त इंसान अल्लाह जो वली आहे बुंड खे अल्लाह ताला ॻाल्हायो न नबी साईं खे दांह ॾिनई न नबी साईं चयोसि रोए छो थो पातो न बुंड खे त ज़बान बि कोन्हे हो त वरी साह ख़तम थी वियो अथसि उनखे अल्लाह ताला ॻाल्हाए कंहिं ॻाल्हायो
अदा कंहिं ॻाल्हायो हिन खे अल्लाह ताला ॻाल्हाए थो हाणे मैयत थो तूं आवाज़ करे त ओ घाणे वारा तूं मूंखे चवंदे त तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे या मुंहिंजे घाणे वारे ॾांद जो पुछ भलो मां पहिरियों न पियो चई सघां हाणे मां चवां थो जॾहिं अल्लाह ताला जे रहमत जा फ़रिश्ता मां ॾिठा आहिनि हाणे चवां थो त मुंहिंजी ॾाढ़ी तुंहिंजे ॾांद जे पुछ खां भली आहे छो जे करे मुंहिंजो ईमान सां मौत न थिया त मुंहिंजी ॾाढ़ी त जहन्नम में वञे हा न पोइ इहो ॾांद जो पुछ जहन्नम में त न वेंदो न अदा एतिरो पाण खे जेको आहे हेठि रखिणो आहे भिटाई साईं छा फरमायो कत बि त कंब बि छा चई कत बि मन शरीयत ते अमल कर पर ॾक बि सही अॻियां तोरींदड़ थी तिखा हाँ केतिरा मसाला तव्हांखे सम्झायां बहरहाल कोई कंहिंखे घटि न सम्झे फरमायो वला निसा मिन निसाइन के औरतूं किन औरतुनि खे जेको आहे घटि न सम्झनि उम्मीद आहे त उहे वधीक जंहिंखे घटि सम्झनि थियूं इहे अलाह वटि वधीक भलियूं हुजनि वला तलमिज़ू अनफुसकुम हिक ॿिए जे नफ़्सनि ते ऐब बि न लॻायो वञी थो काणो वञी थो वञो ऐबदार कंहिंखे न बणायो वला तनाबज़ू बुरन लक़बन सां बि कंहिंखे न सरियो ओ मंडा ओ खंडा शरीयत में मनो आहे नाला जेके रखंदा आहियूं न वला बिसल इस्मुल फुसूक बादल ईमान आणण खां बाद में इहो बुरो गुनाह जो माण्हू गुनाह करे वरी उनखे जेको आहे माना गुनाह ई न सम्झे फरमाई वम अल्लम यतुब जेको तौबा न कंदो फौलाइकुमुल फासिकून इहे ॻीची मो पंहिंजे इस्लाम वारे रस्ते खे कढी ॿाहिरि उछलायो इहे फासिकनि ई माण्हू या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरम मिन अज़्ज़न घणो गुमान खां पाण खे बचायो गुमान कंदा आहिनि माण्हू काॾे थो वञे साईं हेॾे हिननि ॾे वेंदो हूंदो जेके असांजा मुखालिफ़ आहिनि भाई गुमान करणु ग़लति आहे इन बाज़ के गुमान ई गुनाह हूंदा आहिनि गुमान करणु फरमाई वला तजस्सू जासूसी बि वेझी न कयो वला यग़तब बाज़ुकुम बाज़ा अॼु त असांजे मुस्लमान जी कचहरी जी हिकिड़ी मन सूंह थी पई आई आहे गिला करणु अदा गिला सख़्तु ॾोह अथव मां ईद जे ॾींहं ते बि बयानु कंदो आहियां घणो जेको आहे अहिड़े क़िस्म जा माण्हू मुंहिंजे साम्हूं वेंदा आहिनि हज़ारे माण्हू 2000 2500 माण्हू मुंहिंजे साम्हूं वेंदा आहिनि मां इहा हदीस नबी साईं जी यादि ईंदी आहे ॿुधाईंदो आहे क़ौम खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबी फरमायो तो नबी साईं जन तवाफ कनि पिया काबतुल्लाह जो अदा काबतुल्लाह जी तौहीन जो को इरादो बि कंदो ॻाल्हायो छो था तौहीन जो इरादो बि कंदो तौहीन करण जी पंहिंजी जाइ ते पर मोमिन मुस्लमान इरादो बि न कंदो त मां काबतुल्लाह जी तौहीन कयां मस्जिद जी तौहीन कंदो हो काबतुल्लाह त लायो करा नबी साईं जन काबतुल्लाह जो तवाफ कंदे फरमायो ए काबा मा अज़मक व मा अज़म हुरमतक वल मुमिनुन अज़म इंदल्लाह मिनक साहबी फरमाया तो तवाफ कंदे नबी साईं फरमाया काबा वाह जो अल्लाह ताला तुंहिंजी इज्जत कई आहे वाह जो तुंहिंजी अज़मत कई आहे पर हिकिड़ी शइ आहे जेकी अल्लाह वटि तो वधीक इज्जत वारी साईं साहबी हैरान थियो हूंदो न त इहा कहिड़ी शइ आहे काबतुल्लाह खां वधीक इज्जत वारी तव्हांखे हैरानी थिए थी नथी थिए हाणे ॿुधो हिन सां यादि कयो नबी साईं जन टे लफ़्ज़ फरमाया ए काबा हुआ मोमिन वो कहिड़ा उनजा बि टे लफ़्ज़ मोमिन जी जान मोमिन जो माल मोमिन जी इज्जत है आबरू ए काबा अल्लाह ताला तो वधी के इज्जत आई असा मोमिन मुसलमान इज्जत के होगा यही पे गिला के होगा गिला जो तो सब दुआ है कुरान में को बतायो अयुहिब्बु अहदुकुम मन याकुल लहमा अखी मैतन छाता मोको एड़ो आहे जेको पांजे मोल भा जो गोश्त खाए हां मोल भा उनजो गोश्त खान शरीयत में गिला करण एडो सख्त नो आ जड़ो मां पंजे मोल भा जो गोश्त खाले असांजी महफिल जो सिंगार गिला है को ना दादे बोली गिला में सही ठीक है बोली ऐसा सही सही तो मजा ये साईं भला बाबा की न कयो हुई ऐब जेकर सही तो मशा सिगरेट छिके थो उनमें ऐब आहे पर कुछ तू बयान करे तो उनकी इज्जत में घटाए थे दी आहे गिला बाकी सही तो मशा सिगरेट के वत न लाए पोता जो साईं अब्दुल्ला शाह पुट दी करे सिगरेट तो छिके ये तो बोता भाई तो ना सख्त रो ऐब मुसलमान में हुजे उन जे परपुट बयान कयो या गिला है अदा मोह ते भी के मुसलमान जी बेइज्जती करनी यो भी गुनाह गिला गुनाह जे करे जो उनकी इज्जत घटते थी ना तो सामो जे करे उनकी इज्जत घटाए तो जायज है पंहिंजी इज्जत मुसलमानों हिक ॿिए जी इज्जत असां खे क़ुरान पाक जेको मुआशरो सम्झायो आहे हक़ीक़त आहे असां जेके क़ुरान पाक जे हुकमनि ते अमल कयूं न असां वटि जहिड़ा फसाद न हुजनि क़ुरान खे पुठी निया तरी घर घर में जहिड़ो आहे पीउ खे पुट जो मोह नथो वणे पुट खे पीउ जो मोह नथो वणे छा तरीक़ो थियो आहे इस्लाम आयो मिट्टी खे बरक़रार रखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला जॾहिं मिट्टी खे पैदा कयो मिट्टी अल्लाह ताला जे अर्श खे चिंबड़ी पई अल्लाह खे चई अल्लाह तूं मूंखे पैदा त कयो थी पर माण्हू त मूंखे टोड़ींदा अल्लाह ताला ऐलान फरमायो मिट्टी मां पंहिंजे नाले मां तोखे कढियो आहे रहम अरबी में चइबो आहे रहम मिट्टी अरबी जे अंदर छा चइबो आहे रहम
रहम रहमान को वरतला रहमान जे नाले मो मां तो कढियो अब्बा जे नाले मो खास नाले मो सिफाती नाले मो रहम वारे मादे मो हाने जेको तोखे जोड़ींदो मां पाण सां जोड़ींदोमांस जेको तोखे टोड़ींदो मां अल्लाह पाण को टोड़े छॾींदोमांस ओ खुदा जी अज़मत अथव दिल में हां खुदा जी अज़मत जेकर आहे त पो इहो समझो इन ॻाल्हि खे जेको अल्लाह साईं पाण को टोड़े छॾेसि पो बचो पो तबाही न थींदी भले डिंग हुजण खां पोइ बि परेशान हूंदो पोइ निंड न ईंदी उनखे अल्लाह ताला असांजे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए वत्तक़ुल्लाह अल्लाह ताला चए थो खुदा जो तक़वा इख्तियार कयो खुदा जो ख़ौफ़ कयो इन अल्लाह तवाबुर रहीम कमियूं कोताहियूं जेकॾहिं थियूं त अल्लाह तबारक व तआला तौबा क़बूल कंदड़ा अल्लाह ताला इंतिहाई मेहरबान आहे रहम बि कंदो तौबा करण जो छा तरीक़ो आहे तौबा सच्ची दिलि सां कहिड़ी तौबा हिकु त उन गुनाह खे छॾे ॾे ॿियो उन ते पिशेमान थे टियों आइंदा न करण जो पक्को इरादो करे त हाणे न कंदुसि अहिड़े क़िस्म जी तौबा जेकॾहिं 70 दफ़ा टोड़े थो न वरी अल्लाह ताला जी दर ते अचे थो अल्लाह ताला खां तौबा करे थो अल्लाह ताला वरी माफ़ थो करे अहिड़ो ख़ुदा को महिरबान ख़ुदा आहे तौबा क़बूल कंदड़ महिरबान ख़ुदा जी ज़ात आहे हाणे जेकॾहिं कंहिंजी गिला मां मौलाना फज़ल रहमान जी मिसाल तौरु गिला कई आहे हाणे मां पुॼी बि नथो सघां उन उन ते हाणे कीअं मां माफ़ी वठां जॾहिं माफ़ करे न पोइ उनजो उलमा तरीक़ो लिखियो आहे को माण्हू फोत थियो मां उनजी गिला कयुमि सुभाणे मूंखां हिसाब वठंदो न इहो बाननि जो अलगीबत अशद्दु मिन ज़िना ज़िना खां वधीक सख़्तु ॾोहा ज़िना में अल्लाह ताला जे हुक्म जी नाफ़रमानी आहे अल्लाह ताला जो हक़ ग़सब कयो अथऊं हिते बाने जो हक़ ग़सब कयो अथई उनजी बेइज़ती थी आहे जेकर अल्लाह तबारक व तआला जो हक़ ग़सब कई बाने जो जेकर बानो माफ़ न कंदुसि माफ़ न थींदो उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ करो जेकॾहिं परे आयो मौलाना फज़ल मिसाल तौरु मां कंदो मौलाना फज़ल रहमान ते मां पुॼी बि नथो सघां मूंखां गिला थी वई हाणे उनजे लाइ मरण ताईं पियो दुआ घुरां या अल्लाह इनखे बख़्श मूंखे बख़्श या अल्लाह मुंहिंजी बख़्श कर उन हाणे इहो दुआऊं घुरंदुसि क़यामत जॾहिं मूंखे अल्लाह ताला गुनाह माफ़ करे तरीक़ो इहो आहे फरमाई या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा ए इंसानो असां तव्हांखे ॿिनि जेको आहे माण्हुनि मां पैदा कयो हिकिड़ी नर ऐं मादी आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा मां अबा सभिनी जी पैदाइश मां थी आहे न हा साईं वजअलनाकुम शुअबा व क़बाइल लितअरफू तहांखे जेको शोबा ऐं कबीला बणाइनि ही सैयद आहे ही जतोई आहे ही जेको आहे समेजो आहे ही महर आहे छाजे लाइ आहिनि मां सैयद मां कंहिं कई आहे मां अदा या त अल्लाह जी ज़ात कई आहे अल्लाह ताला खे तकब्बुर जुगाए इन्ननी अना अल्लाहु ला इलाहा इल्ला अना उन कई अना माना मां ॿियो शैतान कई आहे अना मां इन खां भलो आहे अदा मां शैतान कई आहे सैयद बि जेकॾहिं चवंदो त मां सैयद आहियां त शैतान वारे रस्ते ते अची बीहे थो मां न आहे करणी साईं ताजमू शामरोटी रहमतुल्लाह अलैह साहिब करामात बुज़ुर्ग पाण खे कॾहिं बि साईं ताजमू सैयद ताजमू शाह न चवंदा छा चवंदा ताजू छा चवंदा ताजू छा चवंदा ताजू असांजे ॾिस ज़बान ते लफ़्ज़ नथो अचे मां बिन मुर्शिद पर उन्ही जा लफ़्ज़ था नकुल कयूं त कॾहिं बि पाण खे जेको साईं जन अहमद लाल जी पाण खे फ़क़ीर सरींदा अदा फ़क़ीर फ़क़ीर पाण खे फ़क़ीर सरींदा फरमाई वजअलनाकुम शुअबा व क़बाइल लितअरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम अल्लाह वटि क़ुरान उसूल ॿुधायो अल्लाह वटि वधीक इज़त वारो उहा जेको वधीक ख़ुदा जो ख़ौफ़ रखे थो अबा सैयद जो शान मथे न समय जो शान मथे सैयद जो शान मथे अदा ॻाल्हायो छो था पर जेकॾहिं समय जे साम्हूं गोॾा खोड़े करे सैयद उनजो मुरीद थे मुर्शिद जो शान मथे आहे न हा मुर्शिद खे मुर्शिदी छाजे करे मिली हिन क़ुरान जे अमल करण जे करे अल्लाह ताला उनखे वली बणायो साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचुंडी वारो कहिड़ो समय जो न पोइ साईं ताजमू शामरोटी जीलानी बादशाह सैयद साईं जो मुरीद थियो न थियो फैज़ मिलियुसि त फैज़ जंहिंखां मिलियुसि त उस्ताद मुर्शिद मथे थियो न अदा सभु कुझु हिन अल्लाह ताला जे क़ुरान सां जेको ख़ुदा जी वधीक ख़ौफ़ रखे थो अल्लाह वटि वधीक इज़त वारो उहो आहे हिते तव्हां वटि उस्ताद केरु आहे महाराणा महर भले पंहिंजी जाइ ते 100 मरतबा अल्लाह ताला उनजी इज़त कई हुजे ॾाढा हुजनि सभु कुझु सैयद खां मथे थिया पर सैयद खां अॻियों बीही करे निमाज़ पढ़ाए थो त अल्लाह ताला वटि शान मथे न हे ख़ुदा जो घर आहे न ख़ुदा जे घर में अॻितो उनखे कयो था न पर हे त महर आहे खणी ऊची ज़ात आहे ॾाढी ज़ात आहे पर कोरी मोची हुजे बि उस्ताद हक़दार नबी साईं फरमायो जेको मुसले जो हक़दार जेको पेशमामा मुक़रर उहो वधीक हक़दार आहे हिते साईं सईद अहमद शाह अची वञे साईं अब्दुल्ला शाह अची वञे बि हक़दार उहो पेशमाम वधीक आहे साईं बेर शरीफ़ वारो अची वञे नबी साईं जे हदीस जे रूह सां उहो पेशमाम वधीक हक़दार आहे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सही सम्झ था फरमाए अदा हिक ॿिए जी इज़त कयो हिक ॿिए जूं बेइज़तियूं न कयो पाण में नफ़रतूं न कयो हे नफ़रतूं करणु इस्लाम जे अंदरि इहा शइ न आहे पाण में मोहब्बत कयो मोहब्बत कीअं थींदी नबी साईं फरमाए इफ़शा सलाम सलाम खे घणो आम कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम असां वरी सलाम चवंदासीं पोइ
सुञातल ना आहे त वालेकुम सलाम बि न चवंदा आहिनि बाबा ईअं न आहे इहा क़यामत जी निशानी आहे सुञातल खे सलाम चओ अणसुञातल खे सलाम न चओ अलाह ताला जेको मूंखे चवरायो पहिरियों मूंखे अमल करण जी पोइ तव्हांखे अमल करण जी पोइ सभु मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।